अहम ख़बर हैदराबाद का। हैदराबाद ज़िले में क़ाइम रिलीफ कैंपन में बीमारियों ख़त्म न थी सघियूं आहिनि। 24 कलाकनि दौरान 379 बोर्ड मुतासिर बीमारी में मुब्तला थी विया आहिनि। ख़बर पिया सिटी लतीफ़ाबाद और कासमाबाद के 3 रिलीफ कैंपन में तरसियल मरीज़न जो इलाज किया वियो आहे। आगाह कयूं पिया कैंपन में 47 ॼणनि के डायरिया और 128 मुतासिर चमड़ी की बीमारी में मुब्तला बणिया आहिनि। मेडिकल कैंपन में अखियुनि के इन्फेक्शन जा 8 केस रिपोर्ट कया विया आहिनि, जॾहिं त मलेरिया के 22 शकी मरीज़न जूं टेस्टूं पिण कराई वयूं आहिनि। बिल्कुल नाज़रीन, ही अहम ख़बर है असां हैदराबाद में शेयर कयूं पिया। हैदराबाद ज़िले में क़ाइम रिलीफ कैंपन में बीमारियों ख़त्म न थी सघियूं। 24 कलाकनि दौरान 389 बोर्ड मुतासिर बीमारियों में मुब्तला बणिजी विया आहिनि। सिटी लतीफ़ाबाद और कासमाबाद के 3 रिलीफ कैंपन में तरसियल मरीज़न जो इलाज किया वियो आहे। कैंपन में 47 ॼणनि के डायरिया 128 मुतासिर चमड़ी के बीमारियों में मुब्तला बणियल आहिनि। मेडिकल कैंपन में अखियुनि के इन्फेक्शन जा 8 केस रिपोर्ट थिया आहिनि। मलेरिया के 22 शकी मरीज़न जूं पिण टेस्टूं कराई वयूं आहिनि। रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे। मेडिकल कैंपन दौरान 123 ॼणनि के साह जी बीमारियुनि जी तस्दीक थी आहे। 37 ॼणा मुख़्तलिफ़ मर्ज़नि में मुब्तला थी विया आहिनि। सिहत खाते सिटी के 1 कैंप में 130, लतीफ़ाबाद के कैंप में 100 और कासमाबाद के कैंप में 159 मरीज़न जो इलाज हलंदड़ आहे। इन हवाले से अपडेट्स मालूम कंदासीं। हैदराबाद जो रिपोर्टर शबीर अबड़ो टेलीफोन लाइन ते मौजूद है। शबीर, आगाह कजो इन हवाले से सिहत खाते पारां कहिड़ा कदम खया पिया वञनि। हैदराबाद के मुख़्तलिफ़ कैंपस में जो है बीमारियुनि ते ज़ाब्तो नाहे अची सघियो। जी बिल्कुल, हैदराबाद जिले में कायम रिलीफ कैंपेन में बीमारियों खत्म न थी सघियूं आहिनि। 24 कलाकनि दौरान 389 बोर्ड मुतासिर बीमारी में मुब्तला बणिजी विया आहिनि। उन हवाले से सेहत खाते की रिपोर्ट मूजिब सिटी लतीफ़ाबाद और कासमाबाद के 3 रिलीफ कैंपेन में तरसियल मरीज़न जो इलाज किया वियो आहे। कैंपेन में तरसियल 47 ॼणनि के डायरिया और 128 मुतासिर चमड़ी की बीमारी में मुब्तला बणिया आहिनि। रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे तो मेडिकल कैंपेन में अखियुनि की इन्फेक्शन जा 8 केस रिपोर्ट थिया आहिनि और मलेरिया की 22 शकी मरीज़न जूं टेस्टूं कराई वयूं आहिनि। सेहत खाते मूजिब मेडिकल कैंपेन में मेडिकल कैंपेन दौरान 130 ॼणनि के साह की बीमारी की तस्दीक थी और 37 ॼणा मुख़्तलिफ़ मर्ज़न में मुब्तला हुआ। जॾहिं त सिटी जी 1 कैंप में 130, लतीफ़ाबाद की कैंप में 100 और कासमाबाद की कैंप में 159 मरीज़न जो इलाज किया वियो आहे। जी शबीर, इहो आगाह कजो सिहत खाते के अख्तियारियुनि पारां इन हवाले से को ज़ाब्तो आणण जे लाइ को कदम खया पिया वञनि? जी नाज़रीन, शबीर अबड़ो से राब्तो कटिजी चुको है। अवांखे आगाह कयूं पिया सिटी लतीफ़ाबाद और कासमाबाद के 3 कैंपन में बीमारियुनि कर खयो आहे।